उर्स चांडियो। यकतारे चपड़ी जे मशहूर लोक फनकार उर्स चांडे जो जन्म 1970 ईस्वी धारे गाजी खुहावड़ भरसां ॻोठ मीरपुर ज़िले कंबर शहदादकोट में अर्ज़मंद जे घर में थियो। उर्स चांडे जी तालीम मैट्रिक ताईं हासिल करे सघियो। ॻाइण जे शौक़ सबबि वधीक पढ़ी न सघियो। संदसि ख़ानदान जो तालुक़ राग सां हो। हिन इब्तिदाई सिख्या पंहिंजे मामे उस्ताद पुनल चांडे खां वरिती। बाद में नामवर फ़नकार जलाल चांडे जो शागिर्द थियो। संदसि शुमार जलाल चांडे जे वेझनि शागिर्दनि में हो, जंहिंखां हिन सॻो बदिराए ॻाइणु शुरू कयो। हिन गायकी तोड़े लिबास जे हवाले सां पंहिंजे उस्ताद जलाल चांडे जो अंदाज़ अपनायो। हिन जलाल चांडे सां गॾु पिणु ॻायो। पंहिंजे उस्ताद जी वफ़ात बाद हिन सिंध समेत पूरे मुल्क ऐं ॿियनि मुल्कनि में वॾो नालो कमायो। हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, कलंदर लाल शहबाज, सचल सरमस जे मेलनि समेत ॿियनि केतिरनि ई बुज़ुर्गनि जे उर्सनि ते ॻाई ख़ूब दाद हासिल कयो। उर्स चांडे जूं 100 जे तादाद में ऑडियो कैसेटूं ऐं CDs रिलीज़ थी चुकियूं आहिनि। हिन सिंध जे कुंड कुड़च में थींदड़ प्रोग्रामनि समेत दुबई, सऊदी अरब में पिणु ॻायो। उर्स चांडियो 1990 ईस्वी धारे अबाणो ॻोठ छॾे ॼामशोरे में रिहाइश पज़ीर थियो, जिथे आख़िर ताईं रहियो। ही संगावती तकरार में कुझु अरसो जेल पिणु वियो। संदसि कलाम रेडियो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ स्टेशननि ऐं सिंधी चैनल तां नशर थींदो रहे थो। हिन केतिरा ई शागिर्द पैदा कया। खेसि ख़िदमतनि एवज़ केतिरा एवार्ड पिणु मिलिया। संदसि 2 शादियूं थियल हुयूं, जन मां 5 पुटनि ऐं 8 धीअरनि जो औलाद थियो। उर्स चांडियो 7 मई 2017 ईस्वी ते लियाकत नेशनल इस्पताल कराची में वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह ॻोठ जे आबाई क़ब्रिस्तान में आहे।